बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी तव्हां सभिनी खे गुड मॉर्निंग। सुबुह जी सुरहाइण में उमेद कयां थी जिते हूंदव ठीकु ठाक हूंदव, मज़े में हूंदव, ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। ऐं अॼु उहे हर जुमे वांगुरु हर हफ़्ते वांगुरु असां वटि बाबरकत ऐं तमामु बहितरीनु ॾींहुं जुमे जो आहे। ऐं जॾहिं जुमे जो ॾींहुं ईंदो आहे त पोइ यकीनन असां वटि खोड़ सारी बरकतूं, रहमतूं ऐं दुआऊं तव्हां सभिनी जे लाइ हूंदियूं आहिनि त हिन ॾींहं जे ॾिहाड़े सदके जे ख़ासि अलाह साईं तव्हां ते पंहिंजो रहम करे ऐं सिहतियाब हुजो, हमेशह ख़ुशि हुजो ऐं पंहिंजे फैमिली जो वधि खां वधि ख़्यालु करियो। ऐं जिन हालात ऐं कंडीशन सां इंसानु जेको विड़ी रहियो आहे ऐं सम्झ में नथो अचे न, त मतिलबु पहिरियां लॉकडाउन हुयो, लॉकडाउन खां पोइ लाइफ कहिड़े तरफ़ वञी रही आहे, मसरूफ़ आहियूं, फ्री आहियूं, बिज़ी आहियूं, कमु आहे न आहे, अञा ताईं कुझु सम्झ में नथो अचे पियो छा पियो थिए। मतिलबु जीअं बि आहे जेको सिलसिलो हले थो पियो। सो बहरहाल कमनि कारनि वारा माण्हू जेके डे बेस ते कमाईंदा आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ डिस्टर्बेंस तमामु घणी थी वई आहे। बेरोज़गारीअ जो जेको अंग वधियो आहे उन जे करे जेके हालात ऐं जेका कंडीशन असांजे साम्हूं आहे उहा तमामु घणी थोरी ॾुखी आहे, गमगीर आहे। पर बहरहाल पोइ बि असां जो चवंदा आहियूं न शुरू खां वठी ईमान मज़बूत हूंदो आहे ऐं अलाह खां रब्बुल आलमीन खां परवरदिगार खां असां हर पल हर वक़्तु ई दुआ कंदा आहियूं त अलाह साईं जेके मुश्किलूं ॾिनियूं अथई उन्हनि मुश्किलुनि ॾिसी करे वरी जॾहिं तोॾे ॾिसंदा आहियूं त पोइ ईअं लॻंदो आहे न, लॻंदो छा आहे, इहा ख़बर आहे त मुश्किलूं एतिरियूं वॾियूं न आहिनि जेतिरो तूं वॾो आहीं, तुंहिंजी ज़ात वॾी आहे, तूं मुंहिंजो पालणहार आहे, उहो असांजो मददगार आहे, हमेशह हर इंसान जी हर पल मदद करे थो। ऐं वाहिद सिर्फ़ु रब जी ज़ात आहे जंहिंखां घुरो जेतिरो बि घुरो ॾे थो। इंसान त थोरो ॿिए खे ॾेई करे वरी अॾा करे वठंदा आहिनि त यार मूं कंहिंखे कुझु उधार ॾिनो या कॾहिं कंहिंजी हेल्प कई या कुझु कयो त हिकदमि उहो माना पंहिंजे शइ जो ॻाल्हि जो अहसासु ज़रूरु ॾियाराईंदा आहिनि। त हुनजे करे बहितर इहो हूंदो आहे त असां इहो चवंदा आहियूं त अलाह खां घुरो, जेतिरो थी सघे थो रब जी ज़ात खां घुरो, त यकीनन असां बि उन खे घुरूं था ऐं उहे बाझ करे। ऐं मौसम बि हिकु ॿ ॾींहं ॾाढो बहितर ऐं तमामु बहितरीनु रहियो, वरी उहा साॻी शिदत वारी गर्मी, उहा साॻिया हालात, उहा साॻी मोड़ ते अची वियासीं हलिया, छो जो मींहं जो हिकिड़ो कंटिन्यू थियणु मतिलबु 2 टे ॾींहं त उहो थधिकार जो बाहिस हूंदो आहे। अचानक वसकारो थिए, वरी गुम थी वञे मींहुं, वरी पोइ उहा साॻी रूटीन रहे त जून जुलाई जा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ महीना हूंदा ई अहिड़ा आहिनि, तमामु घणी शिदत जी गर्मी हूंदी आहे। उनखां मेन ॻाल्हि ज़रूरु तव्हां सां शेयर कंदसि, तव्हां हिन वक़्तु जेका गर्मी जी शिदत इंटीरियर में आहे उन में तव्हां पंहिंजे शहरनि में, पंहिंजे ॻोठनि में निकिरो था ॿाहिरि, तमामु घणी शिदत गर्मीअ में काढ़े तते में जंहिंमहिल निकिरो था त उनमें पाणीअ जो ऐं मशरूबात जो इस्तेमालु वधि खां वधि कयो। एहतियात बि करियो, मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जेके चारो तरफ़ वबा वांगुरु फैलियूं पियूं आहिनि, हलनि थियूं पियूं, उन्हनि मज़ा जॾहिं असांखे हल्के फुल्के के मर्ज़ वटि थोरो वञूं था त उनखां वॾो को मसइलो असांजे लाइ क्रिएट थो थी वञे, उनजे करे असां एहतियात करे सघूं था। बहरहाल तव्हां सां ॻाल्हियूं कचेरियूं हलनि थियूं पियूं। अॼु असांजे प्रोग्राम में एज़ यूजुअल जे हमेशह हूंदा आहियूं तीअं नाख़्वा हूंदा ऐं तमामु सुठो हिकिड़ो दुआउनि जो सिलसिलो कढींदासीं, जोड़ींदासीं पंहिंजे प्रोग्राम में। लाजो भाई मूंसां गॾु आहे। ऐं लाजो भाई अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। मैं ठीक ठाक, आप सुनाए, आप कैसे हैं? ठीक है, तबीयत से सब खैरियत है? आज के दिन ख़ुसूसी तौर पे जो है सज्जाद भाई के लिए भी दुआ कीजिए। हाँ बिल्कुल, सज्जाद भाई को तो हम हर वक्त याद करते हैं, वो जाड़ा हमें याद ही नहीं करता, हमें भी नाराजगी रहती है बहुत ज्यादा। अल्लाह ताला उनको सेहत दे, वो फिर चलते फिरते नजर आए और हम कहें कि चलो भाई चलते फिरते नजर आओ। सही बात है, बिल्कुल ये तो बात है, जो बंदा चलता फिरता है वो नजर आना चाहिए। मैं देखिए फूल बड़े जमा हुए हैं यहाँ पे, लगता है कुछ गुल लगाना चाहिए मुझे। शैला गुल है ना, इसलिए शैला गुल है, गुल अहिड़ी तरह पे हवा में लुडन को हा पियो करे को न पियो करे। बहुत अच्छी बात है। अरे क्या सुना रहे हैं आप? मैं आज एक शाह लतीफ की वाही है आपको, क्या बात है, स्थाई यंत्रा एक सुनाऊंगा। बड़ी बात है, स्टार्ट करें। लगदा दात लगदा डियाड़े जानिब यार जुदाई पई मारे अला दात लगदा डिया दात लगदा डियाड़े जानिब यार जुदाई पई मारे अला दात लगदा डिया।
लॻंदियूं लुकड़ियूं अला ॾाढा तपंदा पिया ॾियाड़े जानिब यार जुदाई पई मारे अला हमी वींदा त लॻदा लगदा ॾियाड़े जानिब यार जुदाई पई मारे अला हमी वींदा त लगदा लतीफ चवे ओ गायक लाल लतीफ चवे मारियो तुंहिंजे हिन नियाड़े जानिब यार जुदाई पई मारे अला हमी वींदा त लॻदा लगदा ॾियाड़े जानिब यार जुदाई पई मारे अला हमी वींदा त लगदा बहुत खूब माशाल्लाह। इसे हम कहेंगे कि शाह का कलाम था। जी जी हाँ, वाई जो होती है वो उसका रुख अलग होता है ज़रा, और वाई जो होती है ना उसमें ये होता है कि तंबूरा जो होता है उसमें बैठ के शाह साईं के जो थल्ला बोलते हैं ना, जिसको उसके मैदान में बैठ के जो कलाम किया जाता है उसको बोलते हैं हम वाई। तो ये शाह का कलाम था। और कलाम में जो मुख्तलिफ चीज़ों के मुख्तलिफ माहौल होते हैं, और ये जुदाई का कलाम था। आप जाएंगे तो आपको बड़ा वक्त लग जाएगा, आप लौटेंगे या नहीं लगेंगे, तो इस वजह से मैं आपको ये क्लियर भी करना चाहती हूँ। हालांकि ज़्यादा इतना मुझे भी नहीं पता, मैं बिला वजह वो कभी भी किसी भी बात को ना उस बहस में या कभी किसी चीज़ पे या तस्दीक करने पे भी मैं अमल नहीं करती हूँ, इस वजह से कि जब तक मुझे उस चीज़ की नॉलेज नहीं होता या मुझे कुछ कंफर्म नहीं होता तो मैं बीच में भी नहीं बोलती हूँ। मैं कहती हूँ बेहतर ही होता है। हाँ नहीं, आप मैं आपको इस बात के लिए बहुत ही ज़्यादा अप्रिशिएट करूँगी। मैं कॉल ले लेती हूँ, तारीफ तो बल्कि फुर्सत से करूँगी ना, फुर्सत से तारीफ करूँगी। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम मोहम्मद आले मोहम्मद के दूसरा सलाम आपको इस्लाम के अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम वाला अली मदद अदा अख्तर अख्तर ता जी 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 अख्तर तहां रुगो टीवी जो आवाज घट कजो, बाकी तहां सां कचेरी कयो। केड़ा हाल आहिनि? ठीक ठाक? तबीयत सही है ताजी? सब खैर लगो पे? अल्लाह तमाम खुश रखे। दुनिया पर भाव जेका शाह साईं जी वाई ॿुधाई, शाह साईं जो कलाम ॿुधायो, असांजी जेका संदस जेका आहे संदस बिल्कुल जेका अखों बिल्कुल बिल्कुल हकीकत में को शक ना है। तमाम बेहतरीन कलाम जेके से असांजे सिंध जा आहिनि, जेके असांजी धरती सां जुड़ियल आहिनि, जिन जो सुर, जिन जो राग, जिन जो आवाज़। कमाल जी ॻाल्हि इहा आहे त भाऊ उर्दू स्पीकिंग आहे ऐं वाई शाह साईं जी अहिड़े अंदाज़ में चई अथई जेका माना जीअं थी माना जोड़े छॾी। बिल्कुल बिल्कुल, इन में कोई शक ना है। मां इहो चयोमांसि मुंहिंजो पहिरियां मां अदा अख्तर जी कॉल वठी वठां, उन खां पोइ फुर्सत सां तव्हांजी तारीफ़ कयां थी। ऐं लाजो भाई तमामु अप्रिशिएटिव जेको आहे सो अॼु कलाम अॼु पेश कयो। बिल्कुल बिल्कुल। अदा अख्तर तव्हां ॿुधायो, जुमे जो ॾींहुं आहे, छा तयारी आहे? केॾा केॾा वञण जो प्रोग्राम आहे अॼु माशाल्लाह सां? वञण जो कोई गाॾी प्रोग्राम आहे, कोरोना जे करे बस घर में खत ॾेई वेठा आहियूं माशाल्लाह। हाँ जी, हिकिड़ो थोरो चंद मोतिया दाणा आहिनि, उहो मां पेश कंदुमि तव्हांखे। ज़रूर ज़रूर, बिल्कुल बिल्कुल अदा अख्तर ज़रूर। अवल तारीफ़ अल्लाह जी, बेशक अवल तारीफ़ अल्लाह जी, जिन जोड़ियो ही जिनसार, अर्श फर्श जंगल जबल खलकिया खलकणहार, वाह, जिन मलाइक खलकिया खालिक माण्हू मणियादार, वाह, जिन मलाइक खलकिया खालिक माण्हू मणियादार,
काफ़ी जिन्सियूं कादर कयूं पैदा पालणहार। वाह वाह घणे घणिया मां केतिरियूं आहिनि 100,000। घणे घणिया मां केतिरियूं आहिनि 100,000। समुंड सोना साईं मुंहिंजे वाह दिना दातार। ककर कारा भरजी सारा वसियो कन वसकार। वाह वाह मींहं वसन मींहं वसन गाह फुटन चन मेघ मल्हार। वाह वाह मींहं वसन गाह फुटन चन मेघ मल्हार। मारू मोर काहे ढोर चारन धन धनार। वाह वाह घणी प्यारे सोने सारी धरती प्यारी सोने सारी सब करे सिंगार। मारू मोर काहे ढोर चारन धन धनार। धरती प्यारी सोनी सारी सब करे सिंगार। वाह वण गुल गुलाम चवे फर्जी कन फोलार। रंग रचन मेवा पचन रंग रचन मेवा पचन डरी पवन दार। वाह वाह बुलबुल बातूं लवन लातूं तोता कन तवार। वाह 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 बुलबुल बातूं लवन लातूं तोता कन तवार। ई सारी दुनिया सैयद खातिर जोड़ी पाण जबार। वाह वाह सब पढ़ो कलमो करीम ते आयूं आनंद जे आधार। वाह 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 छा ॻाल्हि सब ॾाढो बहितरीन अदा अख्तर तमामु कमाल जो माशाल्लाह। ऐं तव्हां तो ॻाल्हि कई त तव्हां वटि बि मल्हार जो ज़िक्र छेड़ियो। लाजो भाई बि जेको सो लॻभॻि उन तरफ़ आयो ऐं असां वटि जेको छा चवंदा आहिनि ॾाढो हिकिड़ो कलाम हुजे। इसके साथ जैसे आपने जिस राग में ये कलाम गाया ये सारंग राग। हाँ सारंग में ना रात अच्छा एक उसका मल्हार का भी इसके साथ बड़ा टच होता है बहुत ज़्यादा मोस्टली। तो उसमें हमारा एक रात बि मीहड़ा वठा केवड़नि खेल कया वाझारे मुल्क मथे रात बि मीहड़ा वठा। तो इतना कमाल का हमारा सिंधी और देसी टिपिकल का सॉन्ग है बहुत पुराना मुझे बड़ा पसंद है। सो लाजो भाई की मैं क्या तारीफ़ करूँ आज माशाल्लाह से हकीकत है कि बहुत ही बेहतरीन बहुत ही आला कलाम अपने अंदाज़ और स्टाइल से गाया। सभिनी खां वधीक आज़माइश तॾहिं हूंदी आहे जॾहिं तव्हांजी लैंग्वेज बि न हुजे तव्हां उनखे सुठे अंदाज़ सां माना उन सुर में उन गुर में निभायो। लाजो भाई बेहतरीन माशाल्लाह से माशाल्लाह बहुत खूब बहुत खूब। अच्छा तव्हां सां ॻाल्हि ॿोल कचेरी हली थी पई ब्रेक जो असां वक़्तु थियो ब्रेक खां पोइ खोड़ सारी कचेरी ॻाल्हि ॿोल कयूं था सुबुह जी सरहाण में। जी एक दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे सुबुह जी सरहाड़ में ऐं अचानक जे हिसाब सां आयासीं त मां यकीन में तोबा तोबा कई मुंहिंजो अल्लाह साईं तोबा तोबा एॾो तो गुलज़ार भाई तंग करे एॾो तो गुलज़ार भाई तंग करे मां अॼु ऑन ईयर थी कंप्लेन कयां छो जो ब्रेक आई ब्रेक तकड़ी वठो वरी ब्रेक खां पोइ आयासीं वरी वेठा आहियूं वरी असां जेको पंहिंजे महिमान खे इन करे जी ॻाल्हि ॿोल पिया कयूं वरी अचानक चई बसि बसि काउंट डाउन स्टार्ट काउंट अदा सब्र थोरो सुकून छा थियो आहे। अॼु असां वटि जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जो ॾींहुं त हूअं बि सब्र जो तहमल जो ऐं इबादत जो ॾींहुं हूंदो आहे। अॼु बि वठि पकड़ हुजे त पोइ किथां थो मतिलबु सिलसिलो हले। बहरहाल सवेर मूं जीअं ॻाल्हि पई कई ब्रेक खां पहिरियां त लाजो भाई एतिरो बहितरीन शाह जो कलाम असांखे ॿुधायो ऐं उन कलाम में अहिड़ो माहौल रचाए छॾी जो असांजा माशाल्लाह कॉलर्स एतिरी बहितरीन शाइरी सां आया डाक्टर असांखे ॾाढी कमाल जी पोइट्री ॿुधाई ऐं मुंहिंजे ख़्याल में हुनजे आख़िरी न लफ़्ज़ शामिल थियणा हुया पर कॉल डिस्कनेक्ट थी वई त उहो मूंखे अफ़सोस थोरो थियो पर बहरहाल जेतिरी बि तफ़सीली शाइरी थी तमामु बहितरीन अंदाज़ सां बहितरीन आवाज़ उहो जेको चवंदा आहिनि शाइरी जो जेको अंदाज़ हूंदो आहे न जेको माना उन खे अदायगीअ सां जंहिंसां पढ़ियो वेंदो आहे उहो तमामु कमाल जो हूंदो आहे त उहो हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे त कहिड़ो जेको सो पोइट आहे उहो कहिड़े अंदाज़ सां पंहिंजी पोइट्री खे पेश थो करे जीअं महफ़िल मुशाइरा थींदो आहे त उन में हिकिड़ो अंदाज़ सभ खां वधीक काउंट कयो वेंदो आहे। सो बहरहाल इहो डाक्टर जो हिकिड़ो कमाल हुयो ऐं ॿिया बि खोड़ सारा असांजा कॉलर जेके प्रोग्राम ॾिसनि था पिया उनखे चवंदासीं जल्दी जल्दी सां कॉल कयो प्रोग्राम में बल्कि कॉलर असां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम अलीशा खुशाल अल्लाह जे एहसान ठीक ठाक अली जान के हालन ठीक आयो तबीयत सही आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह एहसान लगा पे
अच्छा, तव्हांजो नालो आहे अली जान, त मुंहिंजो फैमिली फ्रेंड बि आहे अली खोखर, मुंहिंजो जस्ट लाइक कज़न बि आहे, त उन सां जेको आहे उनखे असां अली जान चवंदा आहियूं। अली अहमद नालो अथसि, पोइ अली जान सभु सॾींदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। असां तव्हांजो माशाल्लाह इहो रोज़ानो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, दिलचस्पी आहे सुबुह सुबुह सां। महिरबानी। माशाल्लाह जुमे जे ॾींहुं जेको तव्हां माना यानी के जेको तव्हां नातिन जो प्रोग्राम कंदा आहियो, असांखे ॾाढो पसंदि ईंदो। महिरबानी महिरबानी। तव्हां भला कुझु ॿुधाईंदा अगरि दिलि चवंदी हुजे त? जी जी, शाह लतीफ़ जी शाइरी आहे, असां ॿुधाईंदासीं। वाह वाह, अॼु त माशाल्लाह सुबुह साण शाह साहब जो माहौल ठहियो पिया, ॿुधायो। अख पिरीअ जी अख में ही कुठल जो आहे कम, लाहे देस लतीफ़ चए सिसीअ सूदो चम, वाह वाह तोड़े निकिरी वञेसि दम तभी अख पिरीअ जी अख में। वाह वाह, छा ॻाल्हि आहे, तोड़े निकिरी वञेसि दम तॾहिं बि अख पिरीअ जी अख में। तॾहिं बि अख पिरीअ। वाह 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 वाह। अदा अली जान, छा कंदा आहियो तव्हां? मैडम असां फर्स्ट ईयर इंटर में तालीम हासिल कंदो। अच्छा अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुठो। तालीम हासिल कयो ऐं पढ़ो, पढ़ी लिखी करे पंहिंजो फ्यूचर तमामु बहितरीन तरीक़े सां प्लान कयो ऐं पढ़ाई छॾण में का बि तकड़ न कजो। अॼुकल्ह जा नौजवान थोरो पढ़नि था, यकदमि उनजी दिलि भरिजी वञे त पोइ फौरन ई साइड था थी वञनि। त किथों अदा अली जान, तव्हांजे कॉल जा महिरबानियूं, जिते हुजो हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं तव्हां सभिनी फैमिली मेंबर्स खे ॿुधाईंदी हलां त हिन ब्रेक खां पोइ जेको मां वापसि आई आहियां त ॾाढी सुठी गेस्ट, ॾाढो सुठो आवाज़ु, सुठो अंदाज़ सां गॾु मौजूदु आहे। असां वटि उन्हनि जो नालो आहे हाजरा, ऐं हाजरा असांखे नातो ॿुधाईंदी सुठे अंदाज़ सां, सुठे। ऐं अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग हाजरा, कैसी हैं आप? ठीक ठाक? हाजरा उमेर, कंप्लीट उमेर जी। अच्छा जी, और आपकी तबीयत सही, सब खैरियत है? अल्हम्दुलिल्लाह, आप ठीक है? अल्लाह का एहसान, सब खैरियत है, बस जैसा भी हाल है आपके सामने। ऐसे ही अपने सेट पे जो ना साथ टीम की तरह मस्तियाँ करते रहते हैं, मजाक करते हैं कि दिल ये हमेशा चाहता है कि थोड़ा वक्त भी गुजरे तो अच्छा गुजरे, और जहाँ से आप ज़रा उठ के चले जाएं तो सब आपको याद करें। बिल्कुल। तो मेरी हमेशा ये कोशिश होती है कि आप अस्सलाम वालेकुम जी, हमारे और मेहमान हैं वो भी हमारे सेट पे आहिस्ता आहिस्ता आ चुके हैं, और उनसे भी बहुत सारी नातें सुनेंगे। और आज आप इन प्रोग्राम के जो हमारा प्रोग्राम तो काफ़ी देर से स्टार्ट हो चुका है, और हमारे पास शाह साईं के कलाम से काफ़ी बहुत अच्छी शुरुआत हुई थी, और सबके पोइट्री भी वही शामिल हो रही हैं, बैक टू बैक उनकी कॉल्स भी आ रही हैं। चलिए मैं कॉल भी ले लेती हूँ। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम भेण, यारी मदद मौलाली मददा किला आड़न जी, कायो तबे सही आ? सब खैर लगो पिया भेण, हम सारा लिखो सब गले गुलशन हदीस करा जी जी जी, गुलशन हदीद में भला की अज मौसम आए जो गोठ डेदी? मौसम भेण सही आ, नॉर्मल आ, कुछ जोराली मौसम आ, कुछ सिजा मना सिज मना गर्मी आहे, मना गर्मी जाम आ भेण। अल्लाह तव्हांखे दा हिम्मत ॾे, तव्हां जेको सो ख़ुशि रहो, असांजी दुआ तव्हां सां गॾु आहे। यदि मां तोखे नात ॿुधाईंदुमि। जी जी भाउ, ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो। मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल तरी थी पए, मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल तरी थी पए, तलवातूं ऐं नज़र काना वठण सां दिल तरी थी पए। वाह दा वाह, माशाल्लाह, बस ॿलाइनूं। अच्छा जी, महिरबानी अदा पोइ तव्हांजे शामिल थियण जूं, या तव्हां जेका मोहब्बत आहे या हमेशा कायम रखिजो। हाजरा खे भी मुझे चयो त आप हमें क्या सुनाएंगी, तो हाजरा ने कहा हमसे शुरुआत करते हैं, जो बिस्मिल्लाह करें। अच्छा, ये माइक आप मेरे पास से ले लें, मेरे पास अक्सर यहीं रखी होती है, मैंने इस पर कब्जा किया होता है फुल टाइम। तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल, तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल, ऐ रब्बे जुल जलाल, ऐ रब्बे जुल जलाल, ऐ रब्बे जुल जलाल, ऐ रब्बे जुल जलाल। ज़र्रे को आफ़ताब, ज़र्रे को आफ़ताब बनाना तेरा कमाल, ऐ रब्बे जुल जलाल, ऐ रब्बे जुल जलाल, ऐ रब्बे जुल जलाल, ऐ रब्बे जुल जलाल।
हमदो सना तेरी तेरे महबूब की करूं, हमदो सना तेरी तेरे महबूब की करूं, तौफीक कर अता मुझे जब तक जीऊं मरूं, तौफीक कर अता मुझे जब तक जीऊं मरूं। तेरे ही जिक्र पाक में, तेरे ही जिक्र पाक में गुजरे ये माह साल, ऐ रब जुल जलाल, ऐ रब जुल जलाल, ऐ रब जुल जलाल, ऐ रब जुल जलाल। उम्मत तेरे नबी की बहुत मुश्किलों में है, उम्मत तेरे नबी की बहुत मुश्किलों में है, आपस में इख्तिलाफ है नफरत दिलों में है, आपस में इख्तिलाफ है नफरत दिलों में है। तेरे ही जिक्र पाक में, तेरे ही जिक्र पाक में गुजरे ये माह साल, ऐ रब जुल जलाल, ऐ रब जुल जलाल, ऐ रब जुल जलाल, ऐ रब जुल जलाल। आमादा यूं तो मुझको गिराने पे था जहाँ, आमादा यूं तो मुझको गिराने पे था जहाँ, लेकिन तेरी निगाह करम से ए मेहरबान, लेकिन तेरी निगाह करम से ए मेहरबान, नाकाम हो रही है, नाकाम हो रही है मेरे दुश्मनों की चाल, ऐ रब जुल जलाल, ऐ रब जुल जलाल, ऐ रब जुल जलाल, ऐ रब जुल जलाल। सुभान अल्लाह, क्या बात है, बहुत खूब, बहुत खूब। अच्छा हाजरा, कितना टाइम हो गया आपको नाथवानी करते हुए, कब से इस फील्ड में आई हैं? मुझे तकरीबन माशाल्लाह 10 साल हो गए। अच्छा अच्छा, माशाल्लाह। तो ऐसे ही घरों में जाके पढ़ा करते थे, अब माशाल्लाह प्रोफेशनली तौर पे हुआ है। अच्छा अच्छा, माशाल्लाह, बहुत खूब। तो कैसे शौक हुआ कि नाथवानी करनी है, किससे सुनना, किसकी इंस्पिरेशन? घर का माहौल ऐसा था। अच्छा अच्छा, घर का था, फिर घरों में पढ़ते थे, छोटे छोटे थे जब। पसंदीदा नाथवा कौन थे? पसंदीदा सभी हैं वैसे तो, सबसे ज़्यादा मैं हुरिया बाजी को सुनती हूँ। अच्छा अच्छा अच्छा, वो ज़्यादा मुझे पसंद है। सही सही सही, बहुत अच्छा बहुत अच्छा। आपकी आवाज़ भी माशाल्लाह अच्छी है। और साथ ही जो ना एक ज़िक्र है ये वाला ऐसा है कि इस ज़िक्र में आप अपनी सना ख़्वानी और नात ख़्वानी में जैसे आप आते हैं तो ऑटोमेटिकली आपका एक माहौल जो ना बहुत डिफरेंट हो जाता है। बहुत अच्छा, बहुत शुक्रिया, बहुत अच्छा आपने माशाल्लाह से हम पढ़ा। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। ओहो, कॉल डिस्कनेक्ट थी वई, मुझो ॾोह न आहे। मैं भी थी सके तो तहां इंतज़ार कंदा हुजो कॉल जो, त शैला बाजी कॉल रिसीव कंदी, जेसीं मां कॉल वरिती तेसि ताईं कटिजी वेली। बहरहाल जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे, मां मुंहिंजी पाण कोशिशि हूंदी आहे त मां वधि खां वधि तव्हांजो कॉल्स वठां, ऐं जीअं तव्हां पंहिंजी कॉल शामिलु कयो त तव्हां बि पंहिंजी सना ख़्वानी नात ख़्वानी जी जेको सो मुज़ाहिरो करे सघो था कॉल जे ज़रिए। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, वधीक ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसाननि, ठीकु ठाक। अदा अब्दुल सत्तार, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी जी, दुआ आहे तव्हांजी, अल्लाह जा करमनि। असांखे पंहिंजी आवाज़ में ॿुधायो। हाँ, पंहिंजी आवाज़ में ज़रूरु नात ॿुधायां अॼु। मां कोशिशि कयां थी। जी हा, वैसे न न ठीकु आहे ठीकु आहे, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मां ऑन ईयर बि ॿुधाईंदी हलां त अॼु प्रोग्राम में मां जंहिं वक़्तु आईस पे हेॾां त लगातार तक़रीबन 3-4 ॾींहं थी विया आहिनि त मुंहिंजी वॾी वारी जेका बेबी आहे उन जी तबियत ॾाढी नासाज़ रही, त मुस्तक़िल असां जेको आहे सो हॉस्पिटल्स ऐं मतिलबु इहे प्रॉब्लम्स हलनि था, त उन जे करे कोशिशि इहा हूंदी आहे त आऊं पंहिंजे प्रोग्राम में वधि खां वधि जेको सो चाम हूंदो आहे, मज़ो हूंदो आहे। छा आहे जो सुख ऐं ॾुख ज़िंदगी जो हिसो आहिनि, ऐं जेके ही ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें तव्हांजो घर ऐं बच्चा ऐं इहे मसइला हूंदा आहिनि, तंहिंजे करे तव्हां उन्हनि शयुनि खे ॾिसंदा आहियो त तव्हांखे मां अॼु स्पेशली जुमे ॾींहुं ज़रूरी आहे रिक्वेस्ट कंदसि त तव्हां मुंहिंजे नंढड़ी लाइ ज़रूरु दुआ कजो। ऐं असां जेके ॿार हूंदा आहिनि उनखे असां जेको आहे पंहिंजी जान खां वधीक त प्यारु कंदा आहियूं, उहो त अंडरस्टूड आहे, माउ खे
सभु ॿार प्यारा हूंदा आहिनि पर जॾहिं उन्हनि खे तकलीफ़ ईंदी आहे त पोइ माउ जे लाइ सभिनी खां वधीक आज़माइश हूंदी आहे त भई हुननि जी वधीक केयर करणी आहे ख़्यालु करिणो आहे ऐं हुननि सां मसइलो बि कुझु आहे त स्टोन जेको आहे सो आहे मतिलबु जेके पाण सिंधी में पथरी चवंदा आहियूं उनजी कंप्लेन थी पई त पोइ ज़ाहिर ॻाल्हि नंढे ॿार खां एतिरियूं शयूं किथां थी बर्दाश्त थियनि ऐं 14-15 साल जी उमिरि में त माना सम्झो त अञा अनमेच्योर ॿार आहिनि पढ़नि था या पंहिंजे तालीम जी तरफ़ हिन वक़्तु पर मां इहो ज़रूरु तव्हांखे चवंदसि उनजे नंढड़े घर जे हिकिड़े माहौल में जाऊं ज़रूरु इहो सबक़ु सिखी आहे त महिरबानी करियो त ॿारनि जो जॾहिं ख़्यालु रखो था त उन्हनि ते इहो ज़रूरु नज़र रखंदा कयो त हू पाणी केतिरे मिक़दार में पीअनि था हालांकि मूंखे त ख़बर हुई त मुंहिंजी बेबी पाणी ॾाढो घटि पीअंदी आहे मां हुनखे हमेशह दड़का ॾींदी हुअसि हमेशह चवंदी रहंदसि त बाबा तव्हां पाणी जो जेको इस्तेमालु वधि रखो महिरबानी करियो अमी बसि वणे थो पाणी एतिरो पींदी आहियां ॾींहं में 4-5 गिलास पी वरिता त माना हुनजी वॾी महिरबानी थी वेंदी त पोइ उहे असांजे लाइ बाद में अची साइड इफेक्ट थियनि था अहिड़ा मसइला थियनि था त पोइ उन्हनि खे माण्हू खे मुंहुं वरी पोइ पेरेंट्स खे ॾियणो हूंदो आहे पेरेंट्स हमेशह पंहिंजे औलाद खे सम्झाईंदा रहंदा आहिनि त सुठो कयो पंहिंजो ख़्यालु करियो या पंहिंजे सिहत जो ख़्यालु करियो तव्हां सभिनी खे मां ज़रूरु स्पेशली चवंदसि दुआ कयो जेका असां हुनजी मुंहिंजी नंढी ॾाढी तबियत ख़राबु हुई 3-4 ॾींहं मुंहिंजी टीम खे बि ख़बर हुई मुंहिंजे ऑलरेडी उनजे टेंशन में उन्हनि जे ओजागनि में उनजे हॉस्पिटल में जेको ज़िम्मेदारियुनि खे निभाईंदे सो मां पाण बि जेको थोरो अनफिट आहियां मज़े में न आहियां त उनजे करे कोशिशि आहे त पर जेतिरे हद ताईं वधि खां वधि त ऑफ बि न कयां ऐं प्लस प्रोग्राम बि तव्हां सां कंदी रहां त उन प्रोग्राम में जेको सो कोशिशि रहे त प्रोग्राम बि सुठो रहे अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग अस्सलाम वालेकुम जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अदा मीर मोहम्मद कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो तबियत सही आहे अल्लाह दी खैर अल्लाह पाक जा करम अवल तव्हां खे जुमे जो लख लख मुबारक अवां खे अवांजे पूरे टीम खे इंदर मेहमाननि खे राजू भाई खे राजू अच्छा लाजू भाई जो नालो राजू भाई पइजी वियो आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे न तमामु ज़बरदस्त राजू का जेको मौलूदो ॿुधायो तमामु ख़ुशी थी आहे हा बिल्कुलु बिल्कुलु कलाम ॾाढो बहितरीनु ॿुधाए असां प्रोग्राम जे स्टार्ट में अॼु त भई लाजो भाई अॼो के जुमे ते माना माशाअल्लाह सां सुबुह सां अहिड़ो कलाम पढ़ी करे हिट थी जी जी सलाम वालेकुम राजू वालेकुम अस्सलाम भाई कैसे हैं आप भाई आप ठीक ठाक खैर खैरियत आपको जुम्मा मुबारक हमारे खैर मुबारक हो भाईजान आपको भी बहुत बहुत मुबारक हो खैर मुबारक जी अदा हेलो ओहो डिस्कनेक्ट कॉल अदा मीर मोहम्मद जी थी वई डिस्कनेक्ट न त अॼु मां तंग कयांसि या पुछांसि त मे बी अॼु असांखे उहो पाण कुझु नात वग़ैरह कुझु ॿुधाईंदा त सुठी ॻाल्हि हुई बहरहाल सिहतियाब जी दुआऊं मां इन जे करे अक्सर तव्हांजे लाइ कंदी रहंदी आहियां त इंसान जी जान आहे त जान आहे ऐं जेको आहे अलाए केतिरी इंसान खे थोरी तरह जेतिरी बि तकलीफ़ ईंदी आहे त उहो ॾाढो परेशानी जो बाहिस थी वेंदी आहे त उन जे करे दुआ अलाह खां इहा हूंदी आहे त जिते बि तव्हां रहो सिहतियाब रहो ख़ुशि रहो पोइ तव्हांजे दुआउनि जे सदके तव्हां सभिनी सदके असां बि ख़ैर सां हुजूं असांजे घर में असांजा ॿार ऐं हूअं अक्सर बेशतर त चवंदा आहियूं त जेको आहे सो ज़िम्मेदारियूं ज़िंदगी जूं घणियूं हूंदियूं आहिनि पर हुनखे निभाईंदे इंसान जेको आहे सो घणो कुझु सिखी बि ईंदो आहे बहरहाल हाजरा मूंसां गॾु आहे ऐं हाजरा अब क्या कौन सा कलाम सुना रही हैं मदीने के हवाले से ज़रूर हम मदीने से अल्लाह क्यों आ गए कल्ब हैरा की तस्की वहीं रह गई दिल वहीं रह गया जा वहीं रह गई हम उसी दर पे अपनी जबी रह गई हम उसी दर पे अपनी जबी रह गई याद आते हैं हमको वो शामो सहर वो सुकून दिलो जान रूह नजर याद आते हैं हमको वो शामो सहर वो सुकून दिलो जान रूह नजर ये उन्हीं का करम है उन्हीं की अता
एक कैफियते दिल नशी रह गई, दिल वहीं रह गया, जा वहीं रह गई, हम उसी दर पे अपनी जबी रह गई। और हर मुसलमान की ख्वाहिश होती है कि जिंदगानी वहीं काश होती बसर, काश बहज़ात आते ना हम लौट कर, और पूरी हुई हर तमन्ना मगर ये तमन्नाए कल्बे खसी रह गई, दिल वहीं रह गया, जा वहीं रह गई, हम उसी दर पे अपनी जबी रह गई। अल्लाह अल्लाह वहाँ का दुरूद सलाम, अल्लाह अल्लाह वहाँ का सुजूद क़याम, अल्लाह अल्लाह वहाँ का वो कैफ़ो क़याम, वो सलाते सकूं आफरी रह गई, दिल वहीं रह गया, जा वहीं रह गई, हम उसी दर पे अपनी जबी रह गई, हम उसी दर पे अपनी जबी रह गई। माशाल्लाह, बहुत खूब ज़बरदस्त। अच्छा, आज और भी फैमिली मेम्बर आपके हैं जो नात ख़वानी करते हैं? फ़िलहाल तो अल्हम्दुलिल्लाह मुझे ही ये शर्फ है अच्छा माशाल्लाह कि मैं ही हूँ। आपको सुन के फिर आपके रिश्तेदार या मतलब रिलेटिव जितनी हाँ, भी वैसे होती हैं तो वो कहती होती होंगी हैं, हाँ। कि वही तनी आप माशाल्लाह से पढ़ती हैं तो हमें भी बताएं, हमें सिखाएं, इस तरह कुछ होगा? होता है, बहुत से लोग माशाल्लाह मुझे देखकर उनमें आगे कॉन्फिडेंट रिलेटिव में ज़्यादा वो हो जाता है कि भाई ये पढ़े तो ये हमें भी है पढ़ें, तो हम भी पढ़ें। बिल्कुल, हम चलें, क्या बात है, बहुत खूब माशाल्लाह से। जी अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम। अदा नादर अली कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे, तबियत सही आहे? ठीक ठाक है जी, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुश आहियो? अल्लाह जा एहसान, सभु ख़ैरियत, दुआ आहे तव्हांजी। तव्हां ॿुधायो, सभु ख़ैर लॻो पियो आहे? अल्लाह के एहसान, माशाअल्लाह। तव्हां फर्स्ट टाइम असांजी कॉल में किया था। ओहो, खुशी थी। महिरबानी अदा लख थोरा, तव्हां असांखे कॉल कई, असांखे बि ॾाढी ख़ुशी थी त तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियण जी कोशिशि कई। हेलो, हाँ अदा हेलो, हेलो। जी अॼु जुमे जो ॾींहुं आहे, का नात ॿुधाईंदो या काड़ी ॻाल्हि चवणु चाहींदो त ज़रूरु ॿुधायो। हाँ न माशाअल्लाह, असांजी जेका ख्वाहिश आहे तव्हांजे आवाज़ में गुनगुनाए थोरो ॿुधायो। तुंहिंजी विछी वञण जो दुख थींदो, इहो सॉन्ग जेको आहे तव्हांजो। कहिड़ो ॿुधायो तव्हां? ओ तुंहिंजे विछड़ी वञण जो दुख थींदो, तव्हां गुनगुनाईंदा आहियो नी? हाँ जी बिल्कुलु अक्सर गुनगुनाईंदी हुअसि मां पंहिंजे प्रोग्राम में। उहो अक्सर यूट्यूब ते ॾाढो हिट आहे, सभु ॿुधंदा आहिनि ऐं उहे हिकु ॿिया कलाम जेके से रिपीट माण्हुनि खे ॾाढा पसंदि ईंदा आहिनि। लख थोरा अदा, हे तव्हांजी मोहबत आहे, तव्हां मिस कयो था ऐं कोशिशि हूंदी आहे त ख़ैर जुमे जो ॾींहुं आहे त असां वटि नातुनि जो सिलसिलो हूंदो आहे त को कलाम वग़ैरह असां अवॉइड कंदा आहियूं, त कोशिशि कंदा आहियूं जे अगरि थी बि वञे थो त प्रोग्राम जी शुरूआति में थी वञे त जीअं वरी हाणे नातुनि जो माहौल आहे त पोइ नात ख़वानी सिलसिलो हलंदो रहंदो। छो जो आउं इहो सोचींदी आहियां त हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं असांजो जेको जुमे जो आहे स्पेशली हुन में इहो हुअणु खपे त असां वटि नात ख़वानी जो सिलसिलो हुजे, दुआउनि जो सिलसिलो हुजे, त असां उन जेतिरो थी सघे वधि खां वधि अलाह खां दुआ घुरूं। पर इनशाला ज़रूरु तव्हांजी फरमाइश मां पूरी कंदसि। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, बाजी ठीक हो? नज़री ठीक है? अल्लाह जा एहसान, नदी तस्लीम। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? तबियत सही आहे? हाँ बाजी तबियत सही है, मूंखे पथरियूं भई। ओ अल्लाह साईं रहम करे, अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾे, मुंहिंजी दुआ आहे तव्हां सां। मुंहिंजी नज़रिया खे दुआ है, अल्लाह करे ठीक जल्द जल्द थिए।
अच्छा नंढड़ी खे अल्लाह साईं यदि हुनखे सिहत ॾे, तव्हांजे लाइ बि दुआ आहे, नंढड़ी लाइ बि दुआ आहे। ऐं ॾाढो तमामु तकलीफ़ दे अमल आहे हूअं बि, ऐं जेको हीअ जी जी ॾाढी तकलीफ़ थी थिए। नंबर ॾींदव न असांखे? हा हा बिल्कुलु ॾींदासीं। अदी तस्लीम जॾहिं बि कॉल कंदी आहे नंबर ज़रूरु घुरंदी आहे। अदी तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां पाण को नात वग़ैरह ॿुधायो था? हा मुंहिंजी धीअ रफ़्तार ॿुधाईंदई अथई। जी ज़रूरु ॿुधायो। हेलो बाजी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, गुड मॉर्निंग जी, छा था ॿुधायो? बाजी नाच ॿुधाए, नाती बाजी कुझु है तबियत सही आहे? जी जी अल्लाह जे एहसान, सब खैरियत है, दुआ है बाजी नारेट की तबियत ठीक आहे? हाँ लारे जी तबियत अञा सेट न आहे, ट्रीटमेंट हले थी, दुआ कयो दुआऊं सच बस। तव्हां सभिनी दुआऊं कयो मुंहिंजे लाइ, मुंहिंजी दिलि वॾी थी वई इलाही। बाजी हाणे नाच मां तव्हांखे ज़रूरु ज़रूरु। मौला मेरा बिगर होवे उते अरमान दिखा होवे, मौला मेरा बिगर होवे उते अरमान दिखा हो, मेरे दरवाजे पे लिखिया, मेरे दरवाजे पे लिखिया, पंजो मारा नाना होवे, मौला मेरा बिगर होवे से अरमान दिला, मिला दे मुस्तफा मौला में अपने घर करार, हसन मौला घर सरतान वेरे विच सजाया। अदी तस्लीम जी नंढड़ी माशाल्लाह सां ॾाढे सुठे अंदाज़ सां ॿुधायो, पर ॿुधाए त नात न आहे, जेके मनक़बत हूंदियूं आहिनि, जेके कलाम असांजा क़सीदा हूंदा आहिनि, उहे अलॻि शइ हूंदी आहे। ऐं पर बहरहाल लख थोरा अदी मोहबतूं तव्हांजूं। ऐं असां वटि तव्हां सां गॾु कचेरी ॻाल्हि ॿोल हली थी पई, ॿियो महिमान हूंदो जेको असांखे ब्रेक खां पोइ उहो बि जॉइन कंदा, वरी असां मज़ीद पंहिंजो नात ख़्वानी तरफ़ ईंदासीं। खोड़ सारा कॉल जेके प्रोग्राम में शामिलु थियनि पिया जुमे जो ॾींहुं आहे, त उनखे ज़रूरु चवंदासीं त तव्हां बि असांखे नात ख़्वानी ॿुधायो पंहिंजी ज़बान सां, तव्हांखे मौक़ो हूंदो आहे हिन मंच तां जुमे जे ॾींहुं शामिलु थियण जो। सो बहरहाल असां ब्रेक जो वक़्तु, ब्रेक खां पोइ खोड़ सारी कचेरी ॻाल्हि ॿोल कयूं था सुबुह जी सुरहाण में। जी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे सुबुह जे सरहाण में। ऐं असां वटि ब्रेक हुई, ब्रेक जे दौरान असां पाण में सभु हिते गपशप लॻाए वेठा हुआसीं, कचेरी ॻाल्हि ॿोल कयूं पिया, हाल अहिवाल करियूं पिया। ऐं यकीनन असां वटि जुमे जे ॾींहुं जेको आहे सो सभ खां वधीक जेको एहतमाम आहे सो नात ख़्वानी जो आहे। ऐं नात ख़्वां बि असां वटि गॾु मौजूद आहिनि, हाजरा काफ़ी देर खां वठी असां गॾु आहे, उन्होंने परफॉर्म कयो पे। ऐं शकील भाई हमारे अपने हैं और हमेशा जब हमारे पास आते हैं तो माशाल्लाह से इनकी आवाज़ और उसके अंदाज से जो ना चार चांद लगा देते हैं हमारे सेट पे। अस्सलाम वालेकुम, कैसे शकील भाई? वेलकम आपको, जुम्मा मुबारक। आपको भी बहुत मुबारक हो। तबीयत सही आपकी? सब अल्लाह का एहसान करम दुआ। अल्लाह ताला आपको हमेशा खुश रखें। आज काफ़ी दिनों के बाद आप आए, हमेशा आप अपने नात ख़्वान्स लेके आते हैं और उनको बिठाते हैं, खुद नहीं पढ़ते हैं, तो हम कभी कभी कहते हैं कि शकील भाई आप भी हमें मौका दे दिया करें, आप भी कभी पढ़ लिया करें, क्योंकि माशाल्लाह से रमज़ान में जब जब प्रोग्राम में इन्होंने शामिल हुए, जब पढ़ा तो माशाल्लाह से बड़ा कमाल पढ़ा। और जब भी माशाल्लाह से शकील भाई पढ़ते हैं तो बहुत अच्छा पढ़ते हैं, बहुत अच्छी आवाज़, बहुत अच्छा आवाज़ रखते हैं जी। नहीं नहीं, हम आपकी तारीफ़ इसलिए करें कि आप रिज़र्व करते हैं, आप इतना मेहनत करते हैं, पढ़ते हैं, माशाल्लाह से सिखाते भी हैं बहुत सारे बच्चों को, तो इतनी तो तारीफ़ आपका हक़ है। और ये मेहनत है जो आपका सिलसिला चलता रहता है। और वैसे तबीयत कैसी है और क्या चल रहा है लाइफ में शकील भाई, बस नात ख़्वानी के अलावा? आजकल तो फारिग ही हैं लॉकडाउन की वजह से, वो सारे लॉकडाउन तो है अपनी जगह पे। वैसे जॉब क्या करते हैं आप? बस यही जॉब है, नात ख़्वानी। अच्छा, नात ख़्वानी की जॉब। और मैं कुरान पाक पढ़ाता हूँ। माशाल्लाह माशाल्लाह, ये तो ये सबसे आला मकाम और ये काम है, क्या बात है। कॉलर हमारे साथ है, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग पाकिस्तान। गुड मॉर्निंग पाकिस्तान जी, असां गॾु केरु आहे? जी साबित से ॻाल्हायां पियो मां। अच्छा अच्छा, त कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही, सभु ख़ैरियत आहे? लॻा पिया आहियूं, अलाह जे एहसान लॻा दाई लॻी पयूं। बिल्कुलु, अल्लाह तव्हां ख़ुशि रखे। तव्हां मूंखे मुंहिंजे हमेशह पुराणी यादुनि में वठी हलिया वेंदा हो जॾहिं चवंदा न गुड मॉर्निंग पाकिस्तान। जी जी, उहो तव्हांजो प्रोग्राम तव्हां बेहतर ॾिसंदासीं असांखे। जी जी, महिरबानी हुई तव्हांजी, जेका असां करम नवाज़ी आहे, लख थोरा तव्हांजा। जी, मां सैयद पनियाकल खां ॻाल्हायां पियो। तव्हां पंहिंजी आवाज़ में सुहिणा लॻंदा, अली वाला कसीदो ॿुधायो।
ओहो हो मां ॿुधायां सुहिणा लॻंदा अली वाला जी, मूंखे तव्हां अहिड़ा सभु मुंहिंजे मामे जो फेवरेट इहो कसीदो आहे। तव्हां ॿुधायो न असांखे, तव्हां असांखे कॉल कई आहे त प्रोग्राम में शामिल थिया हो त कुझु न कुझु त ॿुधायो। ज़रूरी ज़रूरी ॿुधायूं था तव्हांखे बि। जी ॿुधायो। सोना लगता है अली वाला, सोना लगता है अली वाला, सोना लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला, जिसने जा सुन ले नहीं लगता है अली वाला, सोना लगता है अली वाला। वाह वाह दा वाह वाह। ॾिसो तव्हां पाण ॿुधायो त असांखे वधीक ख़ुशी थी न त तव्हां शामिलु थियो, तव्हांजो आवाज़ु शामिलु थियो। मूंखे मतिलबु जेतिरो तव्हां चयो मूंखे बि एतिरो ईंदो आहे, हिन खां वधीक मूंखे बि एतिरो ज़हन में न यादि न आहे, छो जो मूं कॾहिं शायदि हिनखे परफॉर्म न कयो आहे। जेसि ताईं तव्हां को पाण परफॉर्म न कंदा आहियो तव्हांजे माइंड में कॾहिं बि न ईंदो। महाराज शकील भाई सां गॾु मौजूदु आहे, असां उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं था। शकील भाई कौन सी नात सुना रहे हैं आप हमें? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलहाज खुर्शीद अहमद साहब रहमतुल्लाह अलैह का पढ़ा हुआ एक कलाम, उससे आगाज़ कर रहा हूँ। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह। मेरे दिल में है याद मोहम्मद, मेरे दिल में है याद मोहम्मद, मेरे होठों पे जिक्र मदीना, ताजदारे हरम के करम से, ताजदारे हरम के करम से आ गया जिंदगी का करीना, मेरे दिल में है याद मोहम्मद। हर खता पर मेरी चश्म पोशी, हर खता पर मेरी चश्म पोशी, हर तलब पर अताओं की बारिश, हर तलब पर अताओं की बारिश, मुझ गुनाहगार पर किस कदर है, मुझ गुनाहगार पर किस कदर है, मेहरबान ताजदारे मदीना, मेरे दिल में है याद मोहम्मद। दिल शिकस्ता है मेरा तो क्या गम, दिल शिकस्ता है मेरा तो क्या गम, इस में रहते हैं शाहे दो आलम, इस में रहते हैं शाहे दो आलम, जब से मेहमान हुए हैं वो दिल में, जब से मेहमान हुए हैं वो दिल में, दिल मेरा बन
मदीना मेरे दिल में है याद मोहम्मद। और मुझको तूफान की मौजों का क्या डर, मुझको तूफान की मौजों का क्या डर, वो गुजर जाएगा रुख बदल कर, वो गुजर जाएगा रुख बदल कर। न खुदा है मेरे जब मोहम्मद, न खुदा है मेरे जब मोहम्मद। कैसे डूबेगा मेरा सफीना मेरे दिल में है याद मोहम्मद। मेरे होठों पे जिक्र मदीना मेरे दिल में है याद मोहम्मद। सुभानअल्लाह सुभानअल्लाह। शकील भाई क्या बात है, आपको पता है आपने मेरा मोस्ट फेवरेट कलाम पढ़ा, वो भी इत्तेफाक से ना कि मैंने कभी किसी को फरमाइश तो आते मैंने किसी और कलाम की थी। जी जी, वो भी पढ़ेंगे इंशाअल्लाह। वो भी वो मैंने कौन सा उनकी महक ने दिल के, उनकी वो भी महक पढ़ेंगे ने दिल के गुंचे खिला दिए हैं। क्या वो कलाम है, मैं आपको क्या बताऊं, लेकिन ये वाला तो बड़ा महफिलों में मैंने भी पढ़ा है, बड़ा माशाल्लाह क्या कलाम है ये। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम अदी सायरा, क्या हाल है? ठीक है अदिति जी। अदी हेलो हेलो हाँ अदी जी जो आवाज़ घट कयो ऐं तव्हां कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही आहे? सभु ख़ैर आहे? टीवी जो आवाज़ ॾे वेठा आहियो, पोइ मुंहिंजी आवाज़ किथां ॿुधंदा तव्हां? बहरहाल थैंक यू सो मच फॉर कॉल अदी सायरा, लख थोड़ा तव्हांजा। ये अक्सर मैं अपने घर में तो खैर मेरे पास अल्हम्दुलिल्लाह हर साल मिलाद होता है, तो उसमें तो अक्सर व बेशतर मैं ये पढ़ती हूँ। अक्सा को भी हमेशा फरमाइश करती हूँ और फौजिया को भी बोलती हूँ कि ज़रूर पढ़ा करें। उनकी ज़बान से जो कलाम अच्छे लगते हैं, मशहूर हैं उनके, वो तो हमेशा मैं उनको कहती हूँ कि आप मुझे ज़रूर पढ़ के बताइए। मतलब मेरी जिम्मेदारी होती है कि मैंने उनको कहना है कि ये आपने पढ़ना है। लेकिन ये कलाम अक्सर व बेशतर वो मुझे कहती है कि आप पढ़े तो फिर बड़ा मज़ा आता है। तो मैं तो अल्हम्दुलिल्लाह जो मेरा हाल होता है मैं पढ़ती हूँ। बहुत ही आला ये कलाम है माशाल्लाह से। और क्या माशाल्लाह आपने पढ़ा। तो आप भी आज पढ़ लें इसी कलाम। नहीं मैं बिल्कुल मैं पढ़ती हूँ और मैं कभी भी इनकार नहीं करती हूँ, कोशिश मेरी यही होती है। लेकिन आज तरह तबीयत भी मेरे मज़े में नहीं थी और थकावट बहुत ज़्यादा है मुस्तकिल और स्ट्रेस रहा है। फैमिली आपकी ओके होती है तो आप उससे पहले ओके हो जाते हैं। फैमिली में 19-20 कुछ भी हो जाता है, मज़ा नहीं होता है, आप किसी भी स्ट्रेस में हैं, किसी भी शिकार ऐसे मसले का है, तो फिर जाहिर सी बात है ज़रा सा नेचर में फ़र्क पड़ता है। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अल्लाह जहसान ठीक ठाक, तव्हां ॿुधायो अब्दुल रज़ाक कीअं आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जैसा नात पढ़नी है। हाँ जी बिल्कुल, अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो का नात ॿुधाईंदो? जी नात है मदीने के बारे में। जी ज़रूर, बिस्मिल्लाह कयो। सिक ॾाढी लगी आ सीने में महबूब घुरायो मदीने में। सिक ॾाढी लगी आ सीने में महबूब घुरायो मदीने में। ही शहर छॾे अचां लाल लॾे, ही शहर छॾे अचां लाल लॾे। ही शहर छॾे अचां लाल लॾे, ही शहर छॾे अचां लाल लॾे। हिन साल ई सार सफ़ीने में महबूब घुरायो मदीने में।
भी बहकांदी आती सारे जले दिल मांदिया। वाह। हेलो अस्सलाम वालेकुम। किना विया अदा गुम थी विया? अच्छा जी, असां वटि अदा कॉल कई हुई, लेकिन उन्हनि जे स्पेस सां पढ़ण जी मां तव्हांखे रीज़न ॿुधायां त उन्हनि ना त ॿुधाई बि पई ऐं गॾु गॾु वरी पंहिंजो आवाज़ु ऑन ईयर ॿुधंदा बि विया, त मां कीअं पढ़ां पियो या छा, मतिलबु माशाल्लाह तव्हांजो आवाज़ु अदा ॾाढो सुठो हुयो ऐं पर तव्हांजो सो कंप्लीट ना तलच्छो शामिल न थी सघी। बहरहाल हाजरा हमारे साथ हैं, उनको हमने रिक्वेस्ट की है कि अभी आप हमें क्या ना सुना रही हैं, कौन सी ना सुना? या नबी सब करम है तुम्हारा। या नबी सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे नियारे हुए हैं अब कमी का तसव्वुर भी कैसा, अब कमी का तसव्वुर भी कैसा, जब से मंगते तुम्हारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा। दूर होने को है अब ये दूरी, उनकी चौखट पे होगी हुजूरी, उनकी चौखट पे होगी हुजूरी, ख्वाब में मुझ को आका के दर से, ख्वाब में मुझ को आका के दर से हाजिरी के इशारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा। उनके दरबार से मैंने जब भी पंजतन के वसीले से मांगा, पंजतन के वसीले से मांगा, मुझको खैरात फौरन मिली है, मुझको खैरात फौरन मिली है, खूब मेरे गुजारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा। हश्र के रोज जब मेरे आका उम्मती की शफात करेंगे, उम्मती की शफात करेंगे, रब कहेगा इन्हें मैंने बख्शा, रब कहेगा इन्हें मैंने बख्शा, जो दीवाने तुम्हारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा। चाहते हो अगर नेक नामी आल ज़हरा कि कर लो गुलामी, आल ज़हरा कि कर लो गुलामी, उनके सदके में ज़ाहिद नियाज़ी, उनके सदक़े में ज़ाहिद नियाज़ी, पुरुष को गम के मारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, ये जुवारे नियारे हुए हैं अब
कमी का तस्वर भी कैसा, जब से मंगते तुम्हारे हुए हैं। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूब, क्या बात है आजरा, आपकी आवाज़ और आपका अंदाज़ माशाल्लाह। और बिल्कुल, और मैंने तो शकील भाई को वैसे कलाम की फरमाइश कर दी है अपनी तरफ से, और वो सुनाए ना सुनाए उनकी फिर मर्ज़ी है। लेकिन एक बात है कि माशाल्लाह से शकील भाई जो भी पढ़ते हैं हमेशा बहुत अच्छा पढ़ते हैं, बहुत अच्छे कलाम पढ़ते हैं। तव्हां भी असां प्रोग्राम में शामिल थियणु चाहियो था त बैक टू बैक कॉल्स कयो, ऐं तव्हांजूं नातूं ऐं तव्हांजूं दुआऊं बि असां वठणु तमामु मस्तु सम्झो था, छो जो तव्हां सभु असांजे प्रोग्राम जो ऐं हिन असांजे मंच जो मेन हिसो आहियो, तव्हां खां बग़ैर कुझु बि न आहियूं असां उनजे करे। त बिल्कुलु ऐं उन खां अलावा ज़रूरु मां चाहींदसि त जंहिं वक़्तु बि तव्हां अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं पंहिंजो दुआ ख़ासि में असांजो या असांजे टीम जो नालो वठी करे असांजे लाइ स्पेशली तव्हां ज़रूरु दुआ कजो, ऐं ख़ासि करे मुंहिंजे बेबी लाइ बि दुआ कजो, ऐं तव्हां सभिनी खे बि मां रिक्वेस्ट ज़रूरु कंदसि त अगरि जुमे जो ॾींहुं नमाज़ूं पढ़ंदा, इबादतूं कंदा, जिते जिते थोरी घणी पंहिंजी जेका सा इबादत थिए टुटी फुटी इबादतुनि में, ऐं पंहिंजे ख़ासि तव्हां इबादतुनि में असां ग़रीबनि खे ज़रूरु यादि रखंदा कयो। ब्रेक जो असां वक़्तु थियो, ब्रेक खां पोइ वरी खोड़ सारी ॻाल्हि ॿोल कयूं था, नातो ॿुधूं था सुबुह जी सरहाण में। जी एक दफ़ो ॿीहर भली कार सभिनी असांजे फैमिली मेंबर्स खे सुबुह जी सरहाण में, ऐं असांजा महिमान बि असां गॾु मौजूदु आहिनि माशाल्लाह। बैक टू बैक नातूं हलनि थियूं पियूं, ऐं शकील भाई खे काफ़ी देरि खां असां हिकु कलाम जी फरमाइश कई आहे, त शकील भाई जीअं कलाम पढ़नि था उन खां पोइ वरी मां तव्हां खां वाइंड अप कंदसि। जी शकील भाई, वो ही सुना रहे हैं या आप अपनी मर्जी? मैं वही सुनाऊं जो आपका, बहुत शुक्रिया, जो आपका हुक्म है। बहुत शुक्रिया आपका, ऑनर नवाजी आपने। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना। उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं, उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं, जिस राह चल दिए हैं, कूचे बसा दिए हैं, जिस राह चल दिए हैं, कूचे बसा दिए हैं। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं,
बहा दिए हैं दुर बेबहा दिए हैं। आने दो यार डबो दो अब तो तुम्हारी जानिब आने दो यार डबो दो अब तो तुम्हारी जानिब कश्ती तुम्हीं पे छोड़ी लंगर उठा दिए हैं कश्ती तुम्हीं पे छोड़ी लंगर उठा दिए हैं उनके निसार कोई कैसे ही रंज में वो जब याद आ गए हैं सब गम भुला दिए हैं जब याद आ गए सब गम भुला दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला सुभान अल्लाह, क्या बात है, क्या बात है। शकील भाई, बड़े अरसे के बाद मैंने ये कलाम किसी के ज़ुबानी सुना है और माशाल्लाह क्या पढ़ा है आपने, ज़बरदस्त बहुत। और जब भी ये सुनते हैं अक्सर महफिलों में आपके सामने तो आपके सीनियर जितने भी होते हैं वो सारे परफॉर्म करते हैं, और मैंने जब भी ये कलाम सुना है ना तो एक अजीब सा कैफियत हो जाती है। बुजुर्गों का कलाम है, जाहिर है इसमें बहुत बहुत बिल्कुल कि एक कतरा किसी ने मांगा तो हमारे नबी ने कहा कि उनके कहने पे दरिया बहा दिए। तो क्या बात है, इनकी शायरी, क्या उनकी वो बातें, माशाल्लाह। चलें, बहुत अच्छा, आप लोगों का बहुत शुक्रिया, आप आए। मैं ज़रूर चाहूँगी कि दोया कलाम कुछ ऐसा होना चाहिए कि जो आप दोनों एक साथ शामिल करें तो ज़्यादा बेहतर है, अगर जैसे दिल करे। नहीं तो फिर आप दोया कलाम ऐसा कुछ शुरू करें कि आपको ज़रूर खदीजा भी आपका साथ दे, तो क्या ख्याल है? ठीक है, दिल तो चाहता मौला अली की मनकबत का, लेकिन आप दुआ हाँ तो ज़रूर, हाँ जी, ये तो ये आप ही ले लें जो ना हाजरा आपका साथ देंगी, आप मनकबत शुरू करें और मैं अलविदाई ले लेती हूँ इंशाल्लाह ताला। फिर ज़िंदगी रही सेहत रही तो सैटरडे संडे हमारा ऑफ होता है, फिर मंडे को मुलाकात होती है सबके साथ ना। तो थैंक यू सो मच लखे थोड़ा तव्हां सभिनी प्रोग्राम में शामिल थियो, ॾाढो सुठो लॻो। जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे ऐं इंशाल्लाह ताला वरी ज़िंदगी रही सेहत रही, असां सभु ठीकु रहियासीं ऐं साथ ॾेई सघियासीं तव्हां सां। वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी, पंहिंजो खोड़ सारो तव्हां ख़्यालु रखिजो। थैंक यू सो मच अदा, आपका बहुत शुक्रिया। असांजी टीम जे लाइ मां वेंदे वेंदे ज़रूरु जुमे जे ॾींहुं ख़ासि दुआ कंदसि, या अलाह सभिनी खे
सेहतियाबी दे, खुश हुजन, हमेशा आबाद हुजन, मामू समेत खुश रहें, मामू को भी चलें, क्या बात है, बस ठीक है भाई। और आप लोगों के लिए भी स्पेशली बहुत ज़्यादा कि आप हमेशा जहाँ रहें खुश रहें, आबाद रहें। और थैंक यू सो मच आपके आने का, बहुत अच्छा लगा। आपने आज महफिल को बड़ा खूबसूरत सा बना दिया अपनी आवाज़ से। और अल्लाह निगहबान, आप अपना कलाम दीजिए। नाम अली से हर एक मुश्किल टली टली, नाम अली से हर एक मुश्किल टली टली, सारे मिल के लगाओ नारा अली अली, सारे मिल के लगाओ नारा अली अली, सारे मिल के लगाओ नारा अली अली, मौला अली अली, मौला अली अली, हक अली अली, हक अली अली, सारे मिल के लगाओ नारा अली अली। अली दे दीवाने तू कदी डर के नहीं रहना, अली दे दीवाने तू कदी डर के नहीं रहना, हरदम अली मौला कहना, हरदम अली मौला कहना, ऐसे नाम के सदके मुश्किल टली टली, ऐसे नाम के सदके मुश्किल टली टली, सारे मिल के लगाओ नारा अली, सारे मिल के लगाओ नारा अली, हक अली अली, मौला अली अली, हक अली अली, मौला अली अली, शाह नजब के हूँ दरबार का मंगता, शाह नजब के हूँ दरबार का मंगता, मिलता है जहाँ हसनैन का सदका, मिलता है जहाँ हसनैन का सदका, उनके नाम की धूम मची है गली गली, उनके नाम की धूम मची है गली गली, सारे मिल के लगाओ नारा अली अली, 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 सोना लगदा है अली वाला, सोना लगदा है अली वाला, सोना लगदा है अली वाला, चंगा लगदा है अली वाला, किसी भी मैदान अंदर जा पूछ ले पूछ ले पूछ ले, नहीं हो हरदा अली वाला, नहीं हो हरदा अली वाला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, मार के बोदला साई जिस दम हांडियां ने विच पाया है, मार के बोदला साई जिस दम हांडियां ने विच पाया, मार के बोदला साई जिस दम हांडियां ने विच पाया, तेवर बदले लाल सखी दे जोश शबाज नु आया, तेवर बदले लाल सखी दे जोश शबाज नु आया, किते बोदला तू
सड़दा है अली वाला, तैनू सड़दा है अली वाला, चंगा लगदा है अली वाला, सोहना लगदा है